मुझे ऋण खड़पील चई वियो हो त अधी बाईअ जो अॼु कमु वधियल हूंदो ऐं महिमान बि अचिणो आहे। वञी उन सां हथ अमराई कराइजांइ। मां त पंहिंजो कमु ख़तमु करे आई आहियां। हाणे तूं ॿुधाए त छा करिणो आहे? हई चङो थियो तूं अची वईं। महिमान शाम ईंदो ऐं हुनजी मानी राति जो कंदासीं। ॿाहिरि जेके कमकार लाइ माण्हू बीठा आहिनि उन्हनि लाइ चांहि करणी आहे। पोइ सांझण गॾु कर त मां मानी करे थी वठां। हाउ मां सांझण कयां थी, इन खां पहिरीं तूं चांहि जो बाटो तयारु करे वठ। मां बाहि ॿारियां थी, तूं खीर खंडु खणी वठ। तो जट बनाया चावदी। अड़े हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा खड़पील, जेकॾहिं अॼु बगी न जोटी त बुख कोन मरी हा। सवारी छो खई हिते कमकार लाइ हुजी न। अदा वसाया असां वेले वेण जा आदी हूं। मां बगी कोन जोटी। मूंखे मुजेरी चयो त शहर मां गुल वठी आ, तो गुल वठी आयो आ। गुल त वठी आए न, बाक़ी सेड़ी कोन मिली। पोइ गुल हे केतिरा गुल हूंदा त ये माण्हू केतिरा पोइ कीअं थींदो हे कमु यार? इहो सोचणु तुंहिंजो कमु आहे चावदी। कमु भलो थींदो, कमु अहिड़ो बाक़ाइदे केतिरी ॾिसंदे मां सोचे चयो आहे त यार। आज सोची हाँ फाड़ियो ई। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।